दुरूद पाक जी फजीलत। हज़रत सैयदना वहब बिन मुनब्बिह रहमतुल्लाह ताला अलैह का रिवायत है कि बनी इसराइल में एक अड़ो शख्स हो जै पंहिंजी ज़िंदगी जा 200 साल अल्लाह पाक जी नाफरमानी में गुजारिया। इन ही नाफरमानी के आलम में उनजो मौत वाक़ई थी वो मरी वो। बनी इसराइल वारन उनजो मुर्दा जिस्म पकड़े करे गीलींदे गंदगी के ढेर ते उछलाए छो। एतरी नाफरमानी कंदो। अल्लाह पाक पांजे नबी पाक हज़रत सैयदना मूसा कलीमुल्लाह अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम की तरफ वही मोकली तो उन शख्स के उतां खणो ऐं उन जी तजहीज़ तकफीन करे उन जी नमाज जनाजा पढ़ो। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम माण्हुनि खां उन जे मुतालिक़ पुछो तो उन जे बद किरदार होने की गवाही ॾिनऊं। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह पाक की बारगाह में अर्ज़ कयो, ए रब्बे पाक बनी इसराइल त इन शख्स के बद किरदार होने की गवाही ॾेई रहा आहिनि तो उन पंहिंजी ज़िंदगी जा 200 साल तुझी नाफरमानी में गुजारिया आहिनि। अल्लाह पाक हज़रत मूसा कलीमुल्लाह अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम की तरफ वही फरमाई तो ही बेशक बद किरदार हो, पर उनकी एक आदत हुई तो जॾहिं भी तौरात शरीफ पढ़ण के लाइ खोलींदो ऐं मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे मुबारक नाले की तरफ ॾिसंदो तो उनके चुमी करे पंहिंजे अखियुनि सां लॻाईंदो हो ऐं उन ते दुरूद पाक पढ़ंदो हो। बस मूं उन जे इन्हीअ ई अमल जे क़दुरु कई, इन्हीअ ई अमल जी क़दुरु कई ऐं उन जे गुनाहनि के मुआफ़ करे उन जो निकाह 70 हुरुनि सां करे छॾियो। आमाल न देखे ये देखा, महबूब के कूचे काहे गदा, मौला ने मुझे यूं बख्श दिया। सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह। प्यारा इस्लाम भाइयों, छा त शान आहे दुरूद शरीफ पढ़ने वाले जो। अंदाज़ो लगायो इंसान गुनाहगार आहे, उन 200 साल गुनाहन में गुजारे छॾिया, पर हू महबूब खुदा मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम सां महब्बत कंदो हो। इन्हीअ महब्बत में सरशार थी करे दुरूद पाक पढ़ंदो हो ऐं दुरूद शरीफ भी केतिरो पढ़ंदो हुयो। रिवायतुनि में इहो बयान नाहे थियो त ही बानो रोज़ानो 1000 भेरा दुरूद शरीफ पढ़ंदो हो, रोज़ानो 500 भेरा दुरूद पाक पढ़ंदो हो, 200 भेरा 300 भेरा 400 भेरा दुरूद पाक पढ़ंदो हो। न रोज़ानो दुरूद शरीफ पढ़ण जो ज़िक्र ही नाहे, बल्कि तौरात शरीफ खोलींदो हो उन वक़्तु दुरूद शरीफ पढ़ंदो हो। अल्लाह पाक के उनकी इहा ई अदा पसंद अची वई ऐं रब्बे कायनात उन जा 200 सालन जा गुनाह मुआफ़ फरमाए छॾिया, उनके जन्नत भी अता फरमाए छॾी ऐं वधीक करम मथा करम इहो थियो त 70 हुरुन जन्नती हुरुन सां संदसि निकाह करे छॾियो। हाणे थोरो गौर कयो, ही त बनी इसराइल जो हिकु शख़्स हो, उन ते एतिरो करम थियो त असां गुलामान मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम आहियूं। असां पंहिंजे प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती जेकॾहिं दुरूद शरीफ पढ़ूं ऐं कॾहिं न बल्कि रोज़ानो पढ़ूं, थोरो न बल्कि कसरत सां पढ़ूं त असां ते अल्लाह पाक जूं केतिरियूं ऐं कहिड़ियूं रहमतूं वसंदियूं। इन्हीअ करे असांखे घुर्जे त रोज़ानो पाबंदीअ सां कसरत सां दुरूद शरीफ पढ़ण जी आदत बनायूं। हर दम मेरी ज़बां पे दुरूदो सलाम हो, मेरी फजूल गोई की आदत निकाल दो, हो दुरूदो सलाम मेरे लब पे मुदाम, हर घड़ी दम बदम ताजदारे हरम। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। वधीक हिन रिवायत मां ही भी मालूम थियो त इश्क
ऐं महबत। इश्क़ ऐं महबत में पंहिंजे प्यारे आका मदीने वारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे नाले पाक खे चुमण बि अल्लाह पाक जी रिज़ा मिलण जो ज़रियो आहे। मक़ासिद हसना में आहे, हिकु भेरो अज़ान थी रही हुई, हिकु भेरो अज़ान थी रही हुई, जॾहिं मुअज़्ज़न अशहदु अन्ना मुहम्मद रसूलुल्लाह पढ़ियो त आशिक़ अकबर हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु उनखे दोहरायो, यानी जीअं मुअज़्ज़िन चयो ईअं ई पाण चयऊं। पोइ पंहिंजा ॿई आङूठा चुमी करे अखियुनि सां लॻाया। सरकार आली वकार मक्की मदनी ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे यारे गार जी ही अदा ॾिठी त फरमायऊं, मुंहिंजे प्यारे दोस्त जीअं कयो, जेको बानो ईअं ई करे उन जे लाइ मुंहिंजी शफ़ाअत हलाल थी वई। इमाम हसन मुजतबा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, जॾहिं मुअज़्ज़िन चए अशहदु अन्ना मुहम्मद रसूलुल्लाह, जेको बानो ही ॿुधी करे चए मरहबन बि हबीबी व कुर्रतु आइनी मुहम्मद इब्न अब्दुल्लाह, पोइ ॿई आङूठा चुमी करे पंहिंजे अखियुनि ते रखे त उहो कॾहिं बि नाबीना न थींदो, उहो कॾहिं बि नाबीना न थींदो, न ई उन जूं अखियूं उथंदियूं। अखियुनि जे उथण जी वबा हले पई थी न, ॾिसो केतिरो ज़बरदस्त वज़ीफ़ो मिली वियो। सुभान अल्लाह। ए आशिक़ान रसूल, असांखे बि दिलि में इश्क़ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महबत वधाइणु घुरिजे, अञा वधीक वधाइणु घुरिजे। जॾहिं बि नालो मुबारक मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ॿुधूं, चाहे अज़ान में, इकामत में, आम ॻाल्हि ॿोल में, जॾहिं बि ॿुधूं त महबत रसूल में आङूठा चुमी करे अखियुनि ते लॻाए करे अदब सां दुरूद शरीफ़ पढ़ंदा कयूं, इंशा अल्लाहुल करीम उन जूं बेशुमार बरकतूं नसीब थींदियूं। लब पर आ जाता है जब नाम जनाब, मुँह में घुल जाता है शहद नायाब, वजद में हो के हम ए जां बेताब, अपने लब चूम लिया करते हैं। इन शेर में शाइर चए थो त असांजे प्यारे आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो नालो मुबारक मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जॾहिं असांजे चपनि ते ईंदो आहे त ख़ालिस माखी वांगुरु वात में मिली करे सॼे जिस्म खे राहत ऐं सुकून पहुचाईंदो आहे। इन ख़ुशी में चप पाण में हिक ॿिए सां मिली करे हिक ॿिए खे चुमी वठंदा आहिनि। यादि रहे, नमाज़ दौरान तिलावत क़ुरान पाक ऐं ख़ुतबे जो जुमे जो ख़ुतबो ॿुधण वक़्तु नालो मुबारक मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचे त उन वक़्तु आङूठा न चुमणु घुरिजनि। कॾहिं? नमाज़ दौरान क़ुरान पाक जी तिलावत ऐं जुमे जो ख़ुतबो ॿुधण वक़्तु। नमाज में उन जी मना जो सबबु त ज़ाहिर आहे, क़ुरान पाक ऐं ख़ुतबो ॿुधंदे वक़्तु इन्हीअ करे आङूठा नथा चुमी सघूं, छो त उन वक़्तु तमामु कमकार रोके करे मुकमल तवजो सां ख़ुतबो या तिलावत ॿुधण जो हुकुम आहे। आङूठा चुमण में ही एहतियात बि कयो त चुमण जो आवाज़ न निकिरे। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। मनक़ूल आहे, मराकेश जे शहर फास में हिकु नेक औरत रहंदी हुई। उन जी आदत हुई त जॾहिं बि उनखे का तंगी परेशानी ईंदी हुई त उहा ॿई हथ पंहिंजे मुंहं ते रखंदी ऐं अखियूं बंदि करे चवंदी हुई मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सो नाले मुहम्मद जी बरकत सां उन जी परेशानी दूर थी वेंदी हुई। जॾहिं उन औरत जो विसाल थी वियो, कंहिं अज़ीज़ खे ख्वाब में ॾिसी करे पुछियो, अव्हां क़बर में सुवाल करण वारनि ॿिनि मलाइकनि मुनकर नकीर खे ॾिठो? उन जवाबु ॾिनो, हा, उहे मूं वटि आया हुया। उन्हनि खे ॾिसी करे मूं पंहिंजी आदत मुताबिक़ ॿई हथ पंहिंजे मुंहं ते रखे करे चयो मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।
जॾहिं मूं मुंहं तां हथ हटाया तो उहे ॿई मलाइक वञी चुका हुआ। गुनहगारों की उससे मुश्किलें आसान होती हैं ना, क्यों कर सबसे बढ़कर नाम हो प्यारा मोहम्मद का सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मोहतरम प्यारा इस्लाम भाइरो, इन ईमान अफरोज़ वाक़े में जिते असांजे आका व मौला मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे प्यारे नाले मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बरकतुनि जो ज़िक्र आहे। गॾोगॾु हिन मां इहो बि सिखण जे लाइ मिली रहियो आहे त असांखे दुनिया में सुठियूं आदतूं अपनाइणु घुरिजनि, दुनिया में सुठियूं आदतूं अपनाइणु घुरिजनि। इंशा अल्लाहुल करीम ही चङियूं आदतूं क़ब्र हश्र में नजात जो ज़रियो बणिजी वेंदियूं। मसलन सुन्नत मुस्तफ़ा ते अमल कंदे हर शइ साॼे हथ सां ॾियण ऐं वठण जी आदत बणायो। इंशा अल्लाहुल करीम क़यामत जे ॾींहुं जॾहिं आमाल नामो ॾिनो वेंदो त साॼो ई हथु अॻिते वधंदो ऐं जंहिंखे साॼे हथ में आमाल नामो मिली वियो उहो जन्नत में वेंदो, उहो जन्नत में वेंदो। उन्हीअ करे अहिड़ीअ तरह दुनिया में मुसीबत ऐं परेशानी जे वक़्तु उबतो सुबतो ॻाल्हाइण बदिरां चङा जुमिला वाता कढण जी आदत बणायो। मिसाल तौरु का परेशानी अची वञे, का मुश्किल अची वञे, इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन पढ़ण जी आदत बणायो। हस्बी अल्लाह, मूंखे अल्लाह ई काफ़ी आहे चओ। या रसूल अल्लाह मदद अल मदद या रसूल अल्लाह चवंदा कयो। जेकॾहिं अव्हां अहिड़ा सुठा जुमिला चवण जी आदत बणाईंदो त जॾहिं क़ब्र ऐं हशर जी घबराहट जो साम्हूं थींदो, इंशा अल्लाहुल करीम आदत जे मुताबिक़ ज़बान मां इहे ई जुमिला निकिरंदा ऐं अल्लाह पाक चाहियो त मुश्किल आसान थी वेंदी। ऐं दुनिया जे अंदरि जेके गार गंद या गुनाहनि में मसरूफ़ आहिनि, आख़िरत में बि ज़ाहिर जंहिं शइ ते ज़बान हिरियल हूंदी, जंहिं ते हथु हिरियल हूंदा, उहा ई आदत बणिजंदी। मां खे हिकिड़ो वाक़ियो ॿुधायां थो। हरम शरीफ़ में मक्के शरीफ़ जी ॻाल्हि थो कयां। मूंसां गॾु मुंहिंजो हिकिड़ो साथी हुयो जेको उमिरि ते हुयो, उहो उते बि गारियूं ॾिए पियो। तव्हां ख़बर आहे मक्के में हिकिड़ो गुनाह लख गुनाह जे बराबरि आहे। उते बि गारियूं ॾिए पियो। जॾहिं मां हुनखे चवां पियो यार हिते त तूं का अहिड़ो लफ़्ज़ न कढ, हुजे पोइ मूं गार थोरी ॾिनी, मूं त ॻाल्हि कई। माना हुनखे उहा गार लॻे ई कान पई त को मूं गार ॾिनी, हालांकि उहा जंहिंखे असां सिंधी में चवंदा आहियूं कची गार हुई, ईअं गार ॾिए पियो। जॾहिं असां हिते पंहिंजूं आदतूं सुठियूं बणाईंदासीं, अलाह साईं जॾहिं मौक़ो ॾिनो मके मदीने शरीफ़ जी हाज़िरी हूंदी त उहे सुठियूं आदतूं ते वरजायूं वेंदियूं। जेकॾहिं आदतूं वधि हूंदियूं त उहे कढणु उन्हनि चंद ॾींहंनि में ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। कोशिशि कयो त इंशा अल्लाह अज़्ज़ व जल सुठा जुमिला ई ज़बान मां निकिरंदा इंशा अल्लाह। मोहम्मद का लुत्फ़ो अता अल्लाह अल्लाह, मेरी रूह दिल पर हुआ अल्लाह अल्लाह। मोहम्मद मोहम्मद वजीफ़ा है मेरा, मोहम्मद की हर दम निदा अल्लाह अल्लाह। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ए आशिकान रसूल, असांजे आकाए मौला मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे बुलंद शाननि मंझां हिकु शान हीअ बि आहे त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जा खोड़ सारा नाला आहिनि। प्यारा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी प्यारी सीरत ते लिखियल किताब मवाहिबुल लदुनिया में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा 800 नाला ज़िक्र कया विया आहिनि। घणा? 800 नाला हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जा लिखियल आहिनि। सैयदी आला हज़रत फरमाइनि था, मूं जॾहिं तहक़ीक़ कई त 1400 नाला मिलिया। वधीक फरमाइनि था हीअ त उहे मुबारक नाला आहिनि जेके मुंहिंजे इल्म में आहिनि, न त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुबारक नालनि खे शुमार करणु मुमकिन ई न आहे। असांजा प्यारा आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छो त तमामु मख़लूक जा नबी आहिनि, उन करे हर मख़लूक में हर जॻह पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे प्यारे प्यारे नालनि जी धूम आहे।
ताबई बुज़ुर्ग हज़रत काबुल अहबार रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, जन्नत में संदन नालो, जन्नत वारनि में संदन नालो अब्दुल करीम आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम तमामु इंफॉर्मेटिव बयान आहे। दोज़ख वारनि में अब्दुल जब्बार, अर्श वारनि में अब्दुल हमीद, मलाइकन में अब्दुल मजीद, अंबिया किराम में अब्दुल वहाब, जिन्नन में सनन नालो अब्दुल रहीम, जबल सनन अब्दुल खालिक चवंदा आहिनि। खुश्की में सनन नालो अब्दुल कादिर आहे। समुंडनि में अब्दुल मुहैमिन, मच्छियूं खेनि अब्दुल कुद्दूस चवंदियूं आहिनि। वहशी जानवर खेनि अब्दुल रज़ाक चवंदा आहिनि। शैतान वटि अब्दुल कहार आहे। दरिंदा यानी चीर फाड़ करण वारा जानवर खेनि अब्दुल सलाम चवंदा आहिनि। चौपाया यानी घर में पालियल जानवर गऊं मेह बकरी वग़ैरह खेनि अब्दुल मोमिन जे नाले सां सुञाणनि था। पखी अब्दुल गफ़ार जे नाले सां पुकारींदा आहिनि। अल्लाह पाक वटि संदन नालो ताहा आहे ऐं मोमिननि वटि संदन सभिनी खां मशहूरु ऐं मारूफ़ नालो मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। ऐं संदन कुनियत मुबारक अबुल कासिम आहे, छो त पाण जन्नत तक़सीम करण वारा आहिनि। सुभान अल्लाह। मिली रहनुमाई मोहम्मद के सदके, बनी है खुदाई मोहम्मद के सदके, ये शम्सो कमर के कहकशां और तारे, ये महफिल सजाई मोहम्मद के सदके। बनी है किसी की जो बिगड़ी किसी की, बनी है किसी की जो बिगड़ी किसी से, खुदा ने बनाई मोहम्मद के सदके। सभी मुश्किलें उनकी आसान होंगी जो देंगे दुहाई मोहम्मद के सदके सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। प्यारा इस्लाम वारो, प्यारे आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे प्यारे नाले मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाले सां क़ुरान करीम जी हिकु पूरी सूरत भी मौजूदु आहे, जेका 26 सिपारे में आहे। उनखां अलावा इसमें मोहम्मद क़ुरान करीम में कुल 4 भेरा आयो आहे। घणा दफ़ा? 4 भेरा इसमें मोहम्मद आयो आहे। सिपारो 4 सूरह आल इमरान आयत नंबर 144 में, ॿियो सिपारो 22 सूरह अहज़ाब आयत नंबर 40 में, टियों सिपारो 26 सूरह मुहम्मद आयत नंबर 2 में, चौथों सिपारो 26 सूरह फ़तह आयत नंबर 29 में। अचो हुसूल बरकत जे लाइ उन्हनि मां हिकु आयत करीमा ॿुधी वठूं था। अल्लाह पाक फरमाए थो, मा कान मुहम्मदुन अबा अहदिम मिर रिजालिकुम वलाकिर रसूल अल्लाह व खातमन नबिय्यीन व कान अल्लाहु बिकुल्लि शैइन अलीमा। तर्जुमो कंजुल इरफान, मुहम्मद तव्हांजे मर्दनि मां कंहिंजो पीउ न आहे, पर अल्लाह जो रसूल आहे ऐं सभिनी नबियुनि जे आख़िर में तशरीफ़ वठी अचण वारो आहे ऐं अल्लाह सभु कुझु ॼाणण वारो आहे। मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा, आमिना का लाडला, शाह हर दूसरा, ताजदार अंबिया है हबीब किबरिया, अकीदा सब सहाबा का, अकीदा अहले बेत का, सबसे आखिरी नबी। सुभान अल्लाह। प्यारे ऐं आखिरी नबी रसूल हाशमी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी विलादत मुबारक थी वई त संदन ॾाॾे साईं हज़रत अब्दुल मुतलिब संदन नालो पाक मुहम्मद रखियो ऐं उन बाबति कई रिवायतूं बि आहिनि। पाण रज़ी अल्लाह ताला ने ख्वाब ॾिठो जंहिंजी ताबीर में ॿुधायो वियो त संदन जी औलाद मां हिकु शख़्स ईंदो जंहिंजी ओभर ऐं ओलह वारा सभई पैरवी कंदा ऐं ज़मीन ऐं आसमान में उनजी तारीफ़ कई वेंदी। उन्हीअ तरह प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी प्यारी अमर साइण सैयदा आमिना रज़ी अल्लाह ताला अन्हा बि हिकु ख्वाब ॾिठो। को चवण वारो चई रहियो हो, ए आमिना अव्हां वटि हिन उम्मत जो सरदार अचण वारो आहे। जॾहिं उनजी विलादत थी त संदन नालो जॾहिं उन्हनि जी विलादत थिए त संदन नालो मुहम्मद रखिजो। सो जॾहिं संदन विलादत बासआदत थी त उन्हनि जो नालो मुबारक मुहम्मद रखियो वियो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हीअ सभई ॻाल्हियूं हिन ज़ाहिरी दुनिया जे एतबार सां आहिनि।
न त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो पाक मुहम्मद कॾहिं रखियो वियो हुयो। अल्लामा इब्न जोज़ी रहमतुल्लाह ताला लिखनि था, जॾहिं अल्लाह पाक पंहिंजे नूर मां मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नूर खे पैदा कयो त उन पाक नूर रब्बे करीम जी बारगाह में सजदो कयो। पोइ जॾहिं सजदे खां मथो खयों त चयाई अल्हम्दुलिल्लाह, सभई तारीफ़ूं अल्लाह जे लाइ आहिनि। उन वक़्तु रब्बे काइनात फरमायो लिज़ालिका ख़लक़तुक व सम्मयतुक मुहम्मदा, ए प्यारा महबूब मां अव्हां खे उन्हीअ करे बणायो ऐं अव्हां जो नालो मुहम्मद रखियो। आँखों का तारा नामे मोहम्मद, दिल का उजाला नामे मोहम्मद, अल्लाह अकबर रब्बुल उला ने हर शे पे लिखा नामे मोहम्मद। हैं यूँ तो कसरत से नाम लेकिन सबसे प्यारा नामे मोहम्मद। शेदा न क्यों हो इस पर मुसलमान, रब को है प्यारा नामे मोहम्मद। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीरत मुतलिक़ लिखियल किताब, मोतबर किताब रोज़ुल अनफ में आहे मुहम्मद जी लफ़्ज़ी माना आहे उहा ज़ात जिन जी तारीफ़ हर कई वञे, उहा ज़ात जंहिंजी तारीफ़ हर कई वञे, बार बार कई वञे। सुभान अल्लाह। मालूम थियो हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहा अज़ीम हस्ती आहिनि जिन खे बार बार सारायो वञे, बार बार सारायो पियो वञे, हज़ार बार सारायो पियो वञे। ऐं कॾहिं खां सारायो पियो वञे जॾहिं खां संदन नालो मुहम्मद रखियो वियो आहे। हीउ नालो पाक कॾहिं खां रखियो वियो आहे? सॼी मखलूक जी पैदाइश खां बि हज़ारे साल अॻु रखियो वियो। हिन मां मालूम थियो त जॾहिं ज़मीन ऐं आसमान, अर्शो कुर्सी, लोहो कलम, जिन इंसान ऐं मलाइक कुझु बि न हो, उन वक़्तु बि मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सारा कई पई वई। हाणे बि हीअ सारा कई पई वञे ऐं इंशा अल्लाहुल करीम क़यामत ताईं, बल्कि क़यामत खां बाद जॾहिं जन्नती जन्नत में वेंदा तॾहिं बि पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं नातूं हलंदियूं रहंदियूं। दौलत जो चाहो दोनों जहां की, दौलत जो चाहो दोनों जहां की, कर लो वजीफ़ा नामे मोहम्मद। अल्लाह वाला दम में बना दे, अल्लाह वाला दम में बना दे, अल्लाह वाला नामे मोहम्मद। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। प्यारा इस्लाम वारो, हाणे हिते हिकु ॻाल्हि ते गौर कयो। मिसाल तौर फॉर एग्ज़ाम्पल, जंहिं इंसान में हज़ार खूबियूं हुजनि पर उनमें के ऐब बि हुजनि त उनजी सिर्फ़ु तारीफ़ नथी करे सघिजे। जेको संदसि खूबियूं ॾिसंदो त उनजी तारीफ़ कंदो, जेको संदसि ऐब ते नज़र कंदो उहो उनजी बुराई बयानु कंदो। अहिड़ो शख़्स जंहिंमें चाहे लखे खूबियूं हुजनि पर उनमें के ऐब बि हुजनि त उनजी सिर्फ़ु तारीफ़ नथी थी सघे, बुराइयूं बि थींदियूं। पर क़ुर्बान वञो, अल्लाह पाक पंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मुहम्मद बणायो आहे। यानी उहा अज़ीम हस्ती जंहिंजी हर घड़ी, हर ज़माने, हर हंधि ज़मीन और आसमान जे वुसअतुनि में सिर्फ़ु तारीफ़ ई तारीफ़ कई वेंदी आहे। लिहाज़ा उन नाले पाक ई मां मालूम थी वियो त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहे अज़ीम हस्ती आहिनि जेकी हर नक़्स ऐं ऐब खां पाक आहिनि। आला हज़रत छा खूब लिखनि था, वो कमाल हुस्न हुजूर है, वो कमाल हुस्न हुजूर है कि गुमान नक्स जहाँ नहीं, वही फूल खार से दूर है, यही शम्मा है कि धुआं नहीं। यानी हुस्न मुस्तफ़ा अहिड़ो बि मिसाल आहे जो उनमें कंहिं क़िस्म जो ऐब हुजण त परे जी ॻाल्हि आहे, कंहिं ऐब जो ख़्यालु ताईं न आहे। हीउ उहो निरालो गुल आहे जंहिंमें कंडो न आहे, हीउ उहा बेमिसाल शम्मा आहे जंहिंजी रोशनीअ ते रोशनी त आहे पर दूहो न आहे। सुभान अल्लाह। प्यारा इस्लाम वारो, अंदाज़ो लॻायो अल्लाह पाक पंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे केतिरी न ख़ूबसूरत ऐं प्यारे नाले सां नवाज़ियो आहे। रिवायतनि में अचे थो, काफ़र जिन खे खूबियूं ॾिसणु नसीब ई न आहे
उहे सिर्फ़ु एब ई एब ॾिसंदा हुया। उन्हनि बि जॾहिं महबूब रहमान मक्की मदनी सुल्तान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बुराई बयानु करणु चाही त उन पाक ज़ात में को बि एब नज़र न आयो, पर पोइ बि हू बुराई करण खां बाज़ न आया। जीअं त जॾहिं हू पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बुराई कंदा हुया त चवंदा हुया मुहम्मद हीअं आहे, मुहम्मद हूअं आहे। हाणे उन्हनि खे पंहिंजो पाण खां शर्म ईंदी हुई त असां चऊं त था मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, यानी जंहिंजी बार बार तारीफ़ कई वञे, तारीफ़ ई तारीफ़ कई वञे, ऐं कयूं वरी बुराई था। सो उन्हनि पंहिंजे तरफ़ां पाण सगोरन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो हिकिड़ो बनावटी नालो रखे छॾियो। हाणे उन्हनि खे जॾहिं बि बुराई करणी हूंदी हुई त चवंदा हुया मुज़म्मम, यानी जंहिंजी बुराई कई वञे, उहे अहिड़ा आहिनि, उहे अहिड़ा आहिनि, उहे अहिड़ा आहिनि। जॾहिं उन हीअ अंदाज़ अपनायो त बुखारी शरीफ़ जी हदीस पाक आहे, सरकार अली वक़ार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए, ए साहबा, ए मुंहिंजा साहबा, छा तव्हां ताजुब नथा कयो त अल्लाह पाक मूंखे काफ़िरनि जे गारियुनि खां महफ़ूज़ रखियो आहे। हू मुज़म्मम खे गारियूं ॾियनि था, हू मुज़म्मम खे गारियूं ॾियनि था। व अना मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जॾहिं त मां मुज़म्मम न आहियां बल्कि मुहम्मद आहियां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सुभान अल्लाह। मौलाना हसन रज़ा ख़ान रहमतुल्लाह ताला अलैह केतिरी प्यारी ॻाल्हि चई आहे। पाण चवनि था, अज़ां क्या जहां देखो ईमान वालो, अज़ां क्या जहां देखो ईमान वालो, पसे ज़िक्र हक ज़िक्र है मुस्तफ़ा का, कि पहले ज़बां हमद से पाक हो ले तो फिर नाम ले वो हबीब खुदा का। यानी ए ईमान वारो थोरो सोचो, थोरो गौर कयो, थोरो ॾिसो त अज़ान हुजे, कलमो हुजे, मतिलबु हर हंधि पहिरियां अल्लाह जो ज़िक्र ईंदो आहे, पोइ महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र पाक ईंदो आहे। हिन में हिकमत छा आहे? हिकमत हीअ आहे त ज़बान सां पहिरियां रब करीम जो ज़िक्र हुजे, उन सां ज़बान पाक थी वञे, पोइ पाक ज़बान सां महबूब रहमान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मुबारक नालो वरितो वञे। सुभान अल्लाह। प्यारा इस्लाम भाइरो, माना जे लिहाज़ खां प्यारे नाले मुहम्मद जी हिकु ॿी ख़ुसूसियत आहे। गौर फरमायो, जंहिं इंसान जूं ख़ूबियूं महदूद हुजनि उनजी तारीफ़ बि महदूद हूंदी आहे। मसलन हिकु इंसान जूं 100 ख़ूबियूं आहिनि, हाणे उनजी तारीफ़ करणु शुरू कयो, हिकु ख़ूबी बयानु थी, ॿी टी बयानु थी, आख़िर 100 जूं 100 ख़ूबियूं बयानु थी वेंदियूं आहिनि त तारीफ़ बि ख़तमु थी वेंदी आहे, तारीफ़ बि ख़तमु थी वेंदी आहे। अहिड़ी तरह कंहिं जूं 100 ख़ूबियूं हुजनि, उनजी तारीफ़ शुरू कयो, आख़िर उहा तारीफ़ बि ख़तमु थी वेंदी। पर क़ुर्बान वञो, असांजे आका व मौला मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो प्यारो नालो मुहम्मद आहे, जंहिंजी माना आहे उहा ज़ात जंहिंजी सिर्फ़ तारीफ़ यानी सारा ई सारा कई वञे। मतिलबु हीअ आहे त मुहम्मद उहा ज़ात आहे जॾहिं खां ज़मीन बणी, जॾहिं खां आसमान बणियो, जॾहिं खां ही चंड सिज तारा बणिया, जॾहिं खां इंसान जिन मलाइक बणिया, उन खां बि हज़ारे साल पहिरियां उन्हनि जी सारा कई पई वई ऐं क़यामत ताईं थींदी रहंदी। ऐं ही उहा ज़ात आहे जंहिंजी तारीफ़ जी इंतिहा न आहे। जॾहिं तारीफ़ जी का इंतिहा न आहे त ख़बर पई त उन्हनि जे ख़ूबियुनि जी बि का इंतिहा न आहे। सुभान अल्लाह। अल्लाह पाक क़ुरान पाक में फ़रमाए थो, तर्जुमो कंज़ुल इरफ़ान, अवां फ़रमायो जेकॾहिं समुंड मुंहिंजे रब जे कलमनि जे लाइ मस बणिजी वञे त ज़रूरु समुंड ख़तमु थी वेंदो ऐं मुंहिंजे रब जा कलिमा ख़तमु न थींदा, जेतोणीकि असां उन जी मदद जे लाइ इन्हीअ समुंड जहिड़ो ॿियो समुंड आणियो। हिन आयत करीमा में लफ़्ज़ कलिमात मां छा मुराद आहे, इन मुतालिक़ मुफ़स्सिरनि जा मुख़्तलिफ़ अक़वाल आहिनि। शेख मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था, अहले तहक़ीक़ जे वेझो रब जे कलिमात मां मुराद असांजा आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहिनि। हाणे आयत करीमा जो मतिलबु हीअ बणियो त जेकॾहिं समुंड जो पाणी मस बणिजी वञे ऐं सॼी दुनिया जा लेखक कलम खणी हिन पाणीअ सां ओसाफ़े मुस्तफ़ा लिखणु शुरू कनि, जेतोणीकि उन समुंड जे बराबरि ओतिरो ई पाणी वधीक उन में शामिलु कयो वञे, पोइ बि उहा मस ख़तमु थी वेंदी, पर महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा औसाफ़ ऐं कमालात ख़तमु न थींदा।
सैयदी आला हज़रत रहमतुल्लाह ताला अलैह छा त ख़ूब ॻाल्हि इरशाद फरमाइनि था, पान फरमाइनि था, तेरे तो वस्फ़े एबे तनाही से हैं बरी, तेरे तो वस्फ़े एबे तनाही से हैं बरी, हैरान हूँ मेरे शाह में क्या क्या कहूँ तुझे। ॿुधो जी वज़ाहत छा आहे। कंहिं शइ जो ख़तमु थी वञण बि हिकु तरह जो ऐब हूंदो आहे, कंहिं शइ जो ख़तमु थी वञणु इहो बि हिकु क़िस्म जो ऐब हूंदो आहे। अल्लाह पाक पंहिंजे महबूब खे हर ऐब खां पाक रखियो आहे। आला हज़रत अर्ज़ु करे रहिया आहिनि, ए प्यारा महबूब, अव्हां जा औसाफ़, अव्हां जूं ख़ूबियूं ख़तमु थी वञण जे ऐब खां बि पाक आहिनि, अव्हां जूं ख़ूबियूं ख़तमु थी वञण जे ऐब खां बि पाक आहिनि। मां हैरान आहियां त अव्हां जूं कहिड़ियूं कहिड़ियूं ख़ूबियूं बयानु कया। सुभान अल्लाह। शायदि असां सभिनी खे ख़बर हूंदी त लफ़्ज़ मुहम्मद जा आदाद केतिरा आहिनि, 92। यादि रखंदा, ही जेके 92 आदाद आहिनि ही इल्म अब्जद जे एतबार सां आहिनि। आदाद कढण जो हिकु ॿियो बि तरीक़ो आहे जंहिंखे इल्मुल बस्त चवंदा आहिनि। उन जे मुताबिक़ इस्मे मुहम्मद जा आदाद 92 न बल्कि 313 बणजनि था। उलमा किराम फरमाइनि था, अल्लाह पाक कमो बेश 1,24,000 अंबिया किराम अलैहिस्सलातु वस्सलाम मोकिलिया आहिनि। उन्हनि मां जेके रसूल आहिनि उन्हनि जी तादाद 313 आहे ऐं लफ़्ज़ मुहम्मद जे इल्म बस्त जे एतबार सां आदाद बि 313 आहिनि। इन में इशारो आहे त मुहम्मद उन्हनि 313 रसूलनि जे औसाफ़, उन्हनि जे कमाल, बुलंद मक़ाम ऐं ख़ूबियुनि जा जामे आहिनि। प्यारा इस्लाम वारो, हीउ त हिकु इशारो, न त सची ॻाल्हि हीअ आहे त पहिरियां जेतिरा बि नबी ऐं रसूल आया उन्हनि सभिनी खे जेतिरियूं ख़ूबियूं, जेतिरा कमाल अता कया विया हुआ, असांजे आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे उहे सभई वस्फ़ अता कया विया आहिनि। बल्कि हक़ त हीअ आहे त उन्हनि खे बि जेको कुझु मिलियो हो महबूब रहमान नबियुनि जे सुल्तान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदक़े में ई मिलियो। अल्लाह पाक क़ुरान करीम में केतिरनि नबियुनि जो ज़िक्र करणु फरमायो आहे। उनखां बाद में फरमायो आहे, तर्जुमो कंज़ुल इरफान, ही उहे मुक़द्दस हस्तियूं आहिनि जिन खे अल्लाह हिदायत कई त अव्हां उन्हनि जी हिदायत जी पैरवी कयो। मशहूर मुफ़स्सिर क़ुरान हकीमुल उम्मत मुफ्ती अहमद यार ख़ान नईमी रहमतुल्लाह ताला अलैह हिन आयत जी तफ़सीर में लिखनि था, ए महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां गुज़िरियल नबियनि अलैहिस्सलातु वस्सलाम खे खोड़ औसाफ़ कमाल अता फरमाया हुया। अव्हां उन्हनि तमामु औसाफ़ कमाल जा जामे बणिजी वञो त जीअं जेकी कमाल उन्हनि में हिकु हिकु ॿ ॿ हुया उहे सभई तव्हां में जमा थियनि। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी पाकीज़ा ज़िंदगी हिन आयत जी वाज़े तफ़सीर आहे। हिन मां मालूम थियो अल्लाह पाक पंहिंजे महबूब खे सिफ़तुनि जो जामे बणायो आहे ऐं तमामु नबियुनि जा औसाफ़ कमाल खेन में जमा फरमाए छॾिया। नूह हो, खलीलो, मूसा हो, ईसा, नूह हो, खलीलो, मूसा हो, ईसा, सब काहे आका नामे मोहम्मद, सारे चमन में लाखों गलों में, सारे चमन में लाखों गुलों में गुल है हज़ारा नामे मोहम्मद, पाई मुरादें दोनों जहां में जिसने पुकारा नामे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। प्यारा प्यारा इस्लाम भाइरो, असांजे आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे प्यारे नाले मोहम्मद जे मुतालिक़ उलमा किराम हिकु निहायत ख़ूबसूरत नुक़्तो बयानु कयो आहे। फरमाइनि था, तवज्जो सां ॿुधण जी ॻाल्हि आहे, लफ़्ज़ मुहम्मद हमद मां बणियो आहे। लफ़्ज़ मुहम्मद हमद मां बणियो आहे ऐं हमद हमेशह आख़िर में कई वेंदी आहे। हीअ अक़ीदे जी ॻाल्हि थी हले, हिनखे ज़हन नशीन करे छॾियो। लफ़्ज़ मुहम्मद हमद मां बणियो आहे ऐं हमद हमेशह आख़िर में कई वेंदी आहे। जीअं असां खाधो खाईंदा आहियूं त आख़िर में अल्हम्दुलिल्लाह चवंदा आहियूं, जॾहिं पाणी पीअंदा आहियूं त आख़िर में अल्हम्दुलिल्लाह चवंदा आहियूं। इन्हीअ तरह को बि कमु हुजे उहो करे छॾण खां बाद हमद कई वेंदी आहे। एसि ताईं जो अल्लाह पाक अहले जन्नत जे मुतालिक़ फरमायो ऐं उन्हनि जी दुआ जो इख़्तिताम ही आहे त तमामु तारीफ़ूं उन अल्लाह जे लाइ आहिनि जेको समूरनि जहाननि जो पालनहार आहे।
ख़बर पई हमद हमेशह आख़िर में ही कई वेंदी आहे। हाणे गुज़रियल सभिनी नबियुनि सगुरनि जा नाला पढ़ी ॾिसो, गुज़रियल सभिनी नबियुनि सगुरनि जा नाला पढ़ी ॾिसो, उन्हनि मां कंहिंजो नालो मुहम्मद न हो। छो? उन करे जो अञा नुबूवत जो सिलसिलो जारी हो। अल्लाह पाक सभिनी खां आख़िर में मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा खे मोकिलियो, उन्हनि जो नालो मुबारक मुहम्मद रखे करे ही ॿुधायो त हाणे हमद थी वई, लिहाज़ा हाणे उन्हनि खां बाद को नओं नबी न ईंदो। बाद आपके हरगिज़ न आएगा नबी नया, वल्लाह ईमा है मेरा ए आखिरी नबी। मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा आमिना का लाडला, शाह हर दो सरा, ताजदार अंबिया हैं हबीब किबरिया, अकीदा सब सहाबा का, अकीदा अहले बैत का, सबसे आखिरी नबी। प्यारा इस्लाम भाइयो, प्यारे आका जो प्यारो नालो मुहम्मद निहायत ही निरालो आहे। उनजी हर हर हर्फ में जुदा जुदा हिकमतूं आहिनि। हिकु भेरो ख्वाजा कमरुद्दीन सियालवी तशरीफ़ फरमा हुआ ऐं नात ख़्वानी थी रही हुई। उन दौरान हिकु नात ख़्वां ही शेर पढ़ियो, अस्सलाम ए मीम हा और मीम दाल, अस्सलाम ए बेनज़ीरो बेमिसाल। उन ते एक शख्स अर्ज़ कयो, हुज़ूर हिन शेर में प्यारे आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाले मुबारक खे जुदा करे पढ़ियो वियो आहे, ही त गुस्ताखी आहे। ख्वाजा कमरुद्दीन सियालवी रहमतुल्लाह ताला अलैह फरमायो, न ही गुस्ताखी न आहे, छो त इसमें मुहम्मद जे हर हर्फ़ जूं बेशुमार बरकतूं आहिनि। उन करे इश्क वारा हर अखर जूं अलॻि अलॻि बरकतूं हासिल करण जे लाइ जुदा जुदा पढ़ंदा आहिनि। पोइ पाण अरबी जो हिकु शेर पढ़ियाऊं जंहिंजो तर्जुमो हीअ आहे, मुहम्मद जे लफ़्ज़ जो मीम, मुहम्मद जे लफ़्ज़ जो पहिरियों मीम कुफ़र जे लाइ मौत आहे, ऐं उन जी हा में मुसलमाननि जे दिलि जी हयात यानी ज़िंदगी आहे। उनजो ॿियो मीम मवाहिब यानी पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इनायतुनि ऐं अताउनि जी लहर आहे। ऐं लफ़्ज़ मुहम्मद जो दाल हर भलाई जो रहनुमा आहे, उन में का शक जी गुंजाइश ही न आहे। दोनों जहां में दुनिया और दी में है एक वसीला नाम मोहम्मद, मोमिन को क्यों हो खतरा कहीं पर, दिल पर है कंधा नाम मोहम्मद, रोज़े क़यामत मीज़ान पुल पर देगा सहारा नाम मोहम्मद। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सुभान अल्लाह, छा त प्यारो नालो आहे। उन जे हर हर्फ़ में हिकमतूं लिखियल आहिनि। दुरूद शरीफ़ जे मशहूर किताब दलाइलुल ख़ैरात शरीफ़ में आहे, मुहम्मद जे लफ़्ज़ जे ॿिन्ही मीमनि जो मतिलबु आहे मुल्क यानी बादशाही, हा जो मतिलबु आहे रहमत ऐं दाल जो मतिलबु आहे दवाम यानी हमेशगी। मतिलबु हीअ आहे त बादशाहतूं ॿ आहिनि, हिकु दुनिया जी बादशाही, ॿी आख़िरत जी बादशाही। लिहाज़ा मुहम्मद जे लफ़्ज़ जी इन्हनि चइनि अखरनि में इशारो हिन तरफ़ आहे त अल्लाह पाक ॿिन्ही जहाननि जी रहमत भरी शफ़क़त ऐं इनायत भरी बादशाही हमेशा जे लाइ मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अता फ़रमाए छॾी आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। प्यारा इस्लाम भाइरो, असांजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्यारो प्यारो नालो मुहम्मद इंतिहाई ख़ूबसूरत हुजण सां गॾोगॾु निहायती बाबरकत बि आहे। हिन नाले मुबारक जी बरकत सां दुनिया ऐं आख़िरत जूं भलायूं मिलंदियूं आहिनि, हिदायत नसीब थींदी आहे, मुश्किलातूं टरंदियूं ऐं बिगड़ियल क़िस्मत संवरजी वेंदी आहे। मवाहिबुल लदुनिया में आहे, अल्लाह पाक जॾहिं अर्श आज़म खे तख़लीक़ फरमायो त अर्श ते अल्लाह पाक जे जलाल जे करे हैबत तारी हुई, अर्श ॾकी रहियो हुयो। पोइ उन ते ला इलाहा इल्लल्लाह लिखियो वियो। उन सां अर्श में हैबत वेतर वधी वई, वधीक ॾकणी तारी थी वई।
हाणे उन ते मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लिखियो वियो। रहमत कुल जहान महबूब रहमान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाले मुबारक जी बरकत सां अर्श आज़म जी इहा हैबत वारी कैफ़ियत ख़त्म थी वई। अर्श आज़म खे राहत मिली वई। सुभान अल्लाह। गम की घटाएं छाई हैं सर पर, कर दे इशारा नामे मोहम्मद। रंजो अलम में है नाम लेवा, कर दे इशारा नामे मोहम्मद। बेड़ा तबाही में आ गया है, दे दे सहारा नामे मोहम्मद। ज़ख्मी जिगर पर मजरूह दिल पर, मरहम लगा जा नामे मोहम्मद। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लामा यूसुफ बिन इस्माइल नबहानी रहमतुल्लाह ताला अलैहि लिखनि था, एक बुज़ुर्ग रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाए थो, हिकु भेरो मुंहिंजो हिंदुस्तान वञणु थियो, इंडिया वञणु थियो। हिकु शहर में पहुतुसि त उते मूं हिकु वणु ॾिठो जंहिंजा मेवा बादाम वांगुरु हुया। उन जूं 2 खलूं हुयूं। जॾहिं खेसि खोलियो वेंदो हो त अंदरां हिकु सब्ज़ रंग जो पन निकिरंदो हो, जंहिं ते कुदरती तौर ते ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह लिखियलु हूंदो हो। उन शहर जा माण्हू उन वण मां बरकतूं हासिल कंदा हुया। कहत साली जे ॾींहंनि में उन जे वसीले सां दुआ घुरंदा हुया त मींहुं वसी पवंदो हुयो। अहिड़ी तरह हिकु रिवायत सीरत हल्बिया में मौजूदु आहे। उन में लिखियलु आहे, हिंदुस्तान जे इलाइक़े में हिकु वणु हुयो जंहिंजा पन साए रंग जीअं हुया। उन जे हर पन ते घाटे रंग सां ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह लिखियलु हूंदो हो। उन शहर जा रहण वारा छो त गैर मुस्लिम हुया, तंहिं करे हू उन वण खे कटे छॾींदा हुया। पर अल्लाह पाक जी कुदरत जो हीउ वणु ॿीहर सरसब्ज़ ऐं शादाब थी वेंदो हो। हिकु भेरो उन वण खे कटे उन जी पाड़ में सीहो भरे छॾियो, पर रब पाक जी अज़ीम शान कुदरत ते क़ुर्बान वञो। कुछ ही ॾींहंनि खां बाद उन सीहे जे अंदरां वरी उन वण जूं 4 टारियूं निकिरी आयूं ऐं हर टारी ते कलमो शरीफ़ लिखियलु हो। हीउ हैरत अंगेज़ मंज़र ॾिसी करे उहे सभई मुसलमान थी विया। उन खां पोइ उहे ई माण्हू हिन वण मां बरकतूं हासिल कंदा हुया। बीमारी में उन जूं टारियूं इस्तेमालु कंदा हुया त खेनि शिफ़ा मिली वेंदी हुई। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। प्यारे इस्लाम भाइरो, ही त प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाले मुहम्मद जूं बरकतूं आहिनि। जेकॾहिं को इंसान हिन इसम मुबारक मां बरकतूं हासिल करण जे लाइ पंहिंजो या पंहिंजे ॿारनि जो नालो मुहम्मद रखे त उनखे बि खोड़ बरकतूं नसीब थींदियूं। प्यारे आका मकी मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जंहिं वटि पुट ॼाओ नियत करे छॾियो। काफ़ी गैर शादीशुदा बि वेठा हींअर खां नियत करे छॾियो, सवाब मिलंदो इंशाअल्लाह। जिन जी शादी थी वई उनखे अल्लाह साईं पुट ॾे त अॻे ई नियत करे छॾियो। प्यारे आका अलैहि सलाम फरमायो, जंहिं वटि पुट ॼाओ ऐं मुंहिंजी महबत ऐं बरकत हासिल करण जे लाइ, छाजे लाइ? मुंहिंजी महबत ऐं बरकत हासिल करण जे लाइ उनजो नालो मुहम्मद रखे त उहो ऐं संदसि पुट ॿई जन्नत में वेंदा। केरु केरु नियत करे थो? माशाअल्लाह, सुभान अल्लाह। हिकु ॿी हदीस शरीफ़ में आहे, जंहिं मुंहिंजे नाले मां बरकत जी उमेदु कंदे मुंहिंजे नाले ते नालो रखियो, क़यामत ताईं सुबुह ऐं शाम उन ते बरकतूं नाज़िल थींदियूं रहंदियूं। रखो लहद में जिसदम अजीज़ो, रखो लहद में जिसदम अजीज़ो, मुझको सुनाना नामे मोहम्मद, पढ़ती दुरूदें दौड़ेंगी हूरें, लाशा जो लेगा नामे मोहम्मद, पूछेगा मौला लाया है क्या क्या, मैं ये कहूँगा नामे मोहम्मद, अपने रज़ा के कुर्बान जाऊँ, जिसने सिखाया सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु